नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठरी मीरवा में ख़बर ॾींदा हलूं त अल जन्नत मेडिकल स्टोर अॻियां दस्ती बिरादरी जे माण्हुनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त डॉक्टर जी मुबीना गफ़लत सबबि मासूम नींगर फौत थी वियो। ॿिए तरफ़ डॉक्टराणी पंहिंजे मौक़े में ॿुधायो त मां नींगर खे का बि इंजेक्शन न कई है। मूं ते लॻायल इल्ज़ाम में का बि सदाकत न आहे। टाइम हुयो मां ही मुंहिंजो मुड़ुसु ॿाहिरि चांहि पियो इहे आया आहिनि मरीज़ खे खणी। मरीज़ क्रिटिकल कंडीशन में हुयो। मां पाण गाइनी जो इलाज कंदी आहियां, ॿारनि जो इलाज बिल्कुलु न कंदी आहियां। मां इन्हनि खे ॿुधायो आहे त असांजो डॉक्टर साहिबु आहे पर हिन वक़्तु मौजूदु न आहे, छुटी ते आहे ॿारनि जो डॉक्टर, तंहिं करे तव्हां हिनखे अॻिते खणाए वञो। इन्हनि चयो तव्हां चेक कयो, तव्हां ऑक्सीजन हणो, तव्हां कुझु बि कयो। मां चयो त मूंखे हिन शइ जी नॉलेज न आहे, मां नथी करे सघां हिनखे मैनेज, तव्हां हिनखे खणाए वञो। पोइ उन माई इहे लफ़्ज़ चया आहिनि, तव्हां बाक़ी कंहिं क़िस्म जा आहियो, तव्हां पंहिंजा इलाज नथा कयो, बाक़ी तव्हां हिते छो वेठा हो, इस्पतालियूं बंदि कयो, बदशत ॻाल्हाए करे हितां हली वई आहे रोड ते वञी उते रोज़ राड़ो कयो अथसि त मुंहिंजो ॿारु मरी वियो, हीअं हाणे शायदि उहो मौलांदो आहिनि, शायदि कीअं आंदो आहिनि, पर मां उनजे कपिड़नि मां वहंदड़ जेको दस्त आहिनि, डायरिया आहे, सीवियर डायरिया, उहे मां ॾिठमि। उन ताईं मां हथु पटे छॾिया हुआ। ॿी मां काई उन जी ट्रीटमेंट को कुझु न आहे कयो। उन खां पोइ घर में पुर लुट कई अथनि, मुंहिंजो ज़ेवर फाथल हुयो उहो मुंहिंजो लाथो अथनि, मुंहिंजे घर में भञ ड्राह बि कई अथनि, मुंहिंजे मुड़ुस खे अलॻि सां मारियो अथनि, मुंहिंजे पुटनि खे हितां वठी आहिनि ऐं उते वञी ताणे त उन्हनि खे बदिरायो अथनि। असां इन्हनि जी मसीहाती मदद बि कयूं था, रहंदो ऐं असां सां अहिड़ो बिहेव था कनि, इहा त एॾी ॾुखारी ॻाल्हि आहे। हुन इल्ज़ाम आयो आहे त तव्हां इंजेक्शन हणी पेशेंट खे मारियो आहे, इन में केतिरी सदाकत आहे? तव्हां इंजेक्शन कोई न हणंदी आहियां, मां ॿारनि जी ट्रीटमेंट कंदी ई न आहियां। इंजेक्शन जो त जवाब ई पैदा नथो थिए। जॾहिं मां ॿारनि जी ट्रीटमेंट ई न आहियां कंदी त मां इंजेक्शन छो हणंदमि उनखे। जॾहिं मां दर ताईं उनखे मोटायो आहे त उन्हनि जो चवणु इहो आहे त तव्हां बाक़ी छा लाइ इस्पताल खोली आहे जॾहिं तव्हां ॿारनि खे ॾिसो नथा। ज़ाहिर आहे असांजी उहा बस जी ॻाल्हि न आहे त असां कीअं उनखे पाण वटि रखंदासीं। इहो मां ॿुधायो। धरणे ते आया आहिनि, मार कुटाई कई अथनि, जेके मरीज़ हिते पिया आया उन्हनि खे मारियो अथनि, उन्हनि जो कहिड़ो ॾोह हुयो उन्हनि में। वरी फ़ोन था कयूं DSP साहिब खे, DSP साहिब फ़ोन बिज़ी थो करे पियो। मुड़ुसु मुंहिंजो शुगर जो मरीज़ आहे, मुड़ुसु मुंहिंजो बेहोश पियो आहे, मार खाए बेहोश पियो आहे, मां उनजे नंबर तां फ़ोन थी कयां, DSP साहिब फ़ोन नथो खणे, SHO साहिब फ़ोन नथो खणे पियो। इहे कानून जूं रखवालियूं हूंदियूं या इहे स्टाफ मेंबर्स हूंदा आहिनि त मूंखे अफ़सोस आहे हिन ते। ईअं न थियणु खपे। ऐं जेकॾहिं हितां बि इंसाफ़ नथो मिले त मां पाण SSP ऑफिस बि वेंदमि, जिते वञिणो पियो वेंदमि। अहिड़ी ॻाल्हि कान्हे, इज़त हर कंहिंखे प्यारी आहे। उहो जेकॾहिं बचो मोह आहे उनजी जाइ ते मुंहिंजो बि मरे पियो सघे, ॿुधो बि, पर असां छो चाहींदासीं कंहिंजो बचो ईअं थिए। मां पाण पंहिंजे बचे जी दवा ॿियनि डॉक्टरनि खां, चाइल्ड स्पेशलिस्ट खां वठंदी आहियां, मां ॿियनि खे छो दवाऊं ॾींदी वठंदमि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।